जाती शहर शेख सलामत बादशाह और मुगली बादशाह ते मौजूद आहियां। हिते पर साल कोरोना जी वबा जे ख़ातिर हिते मेलो न थी सघियो हो, सो हिन साल धामधूम सां मल्हायो पियो वञे। अचो त हिते जे माण्हुनि खां वीचार वठंदासीं त इन जो छा चवणु आहे। कुरैशी साहिब जो खलीफ़ा साहिब जो जेको आहे निगरानी में दरगाह जो कमु शुरू कंदा आहियूं। असां मल्हा कमेटी जेका बि आहे 15 तारीख़ दरगाह जे पिण में पहुचंदा आहियूं। उन खां पोइ जेको दरगाह जो कमु शुरू हूंदो आहे ऐं उन सां असीं वापसि रहंदा आहियूं। 19 तारीख़ असांजो दरगाह जो जेको आहे से पथर थींदो आहे, जेको असां वेंदा आहियूं पंहिंजा टिकट टाला खणी। सॼे कमेटियूं जेके बि दरगाह सां वापसि आहिनि उहे सभई कमेटियूं असां सां गॾु हलंदियूं आहिनि ऐं उहे असां पथर वठी ईंदा आहियूं हुते। 22 तारीख़ असां जेको आहे पथर विछाईंदा आहियूं। 23 तारीख़ दरगाह बुज़ुर्ग मुगल बादशाह जो जेको आहे से अछो थींदो आहे, जेके पंहिंजो हुन सां गुसल करायो वेंदो आहे खीर सां। 24-25 तारीख़ असांजे हिते पंहिंजे रस्मूं जेके हलंदियूं आहिनि। 26 तारीख़ दरगाह जा जेके नगारा आहिनि उहे पूरे शहर मां घुमाईंदा आहिनि। 27 तारीख़ मुगली बादशाह जा पर्दा खॼंदा आहिनि। 28 तारीख़ दरगाह जो जेके ॿेड़ियूं आहिनि पूरे शहर में घुमाईंदा आहियूं। इहा असां कमेटी जेकी आहे हर कमेटी जो पंहिंजो पंहिंजो कमु रखियलु आहे। असां मल्हा कमेटी जो इहो कमु आहे त असां जेको आहे दरगाह जो पाथरू छॾाईंदो आहे असांखे, असीं दरगाह जो पथर वठी विछाईंदा आहियूं। ऐं असांजी जेका सॼी राति जी चौकीदारी हूंदी आहे से पागिर बादशाह जी निगरानी में असीं दरगाह जी जेको आहे से निगरानी कंदा आहियूं। ऐं असांजो जेको आहे सॼी राति लाइ असीं कमु कंदा आहियूं। हिन साल मेलो 2 साल मेलो पहिरीं न लॻो, हींअर लॻो। मेले में इलाही गुंजाइश थी वई। हिन खां वधीक मेलो असीं कराईंदा आहियूं, वधीक थींदो आहे। हींअर मेले में सुण जजी थी वई, मेलो हिन जे करे घटि थी वियो। तमामु धामधूम सां लॻो आहे ऐं मेले जूं 3 धमालूं, अॼु 3 धमाल असांजी। पहिरीं पंहिंजो दिल्ली मुबारक जी रस्म हुई, अच्छे मुबारक चवंदा आहिनि, ऐं उनखां पोइ पढ़नि जी रस्म हुई। अॼु ॿेड़ियुनि जी रस्म आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन साल तमामु मेलो जेको आहे बहितरीनु लॻो आहे। पर साल कोरोना जे करे मेलो न लॻी सघियो ऐं हिन साल त तमामु बहितरीनु लॻो आहे ऐं माण्हू ॾाढो ख़ुशी जो इज़हार कनि पिया। परे परे खां माण्हू आयल आहिनि, कराची खां किथां किथां खां माण्हू आयल आहिनि ऐं मेले में तमामु ख़ुशी जो इज़हार कनि पिया। त हिन जो चवणु आहे त अॼु हिन साल असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं ऐं माण्हुनि में तमामु घणी ख़ुशियुनि जी रेल आहे ऐं माशाअल्लाह हिन साल सुठो थी मेलो गुज़रियो आहे। कैमरा आबिद हुसैन शाह, शाइन न्यूज़ जाती।